बुजुर्ग जो हर साल में हिकड़ो दफ़ो उर्स मुबारक मनायो वेंदो आहे उन जे आस्थाने ते पर कमाल पीरन जे पीर जो आहे जंहिंजो हर महीने में हर घर में यारीअ जे सूरत में उर्स मुबारक मनायो वेंदो आहे। ओ दस्तगीर जा गुलामा उहो पीरन जो पीर दिल पर दस्तगीरा अल्लाह ताला वो मकाम वलियन में फरमायो ये नबियन में शान आला मदीने वाले ताजदार जो आ ये वलियन में शान आला मुझे पीरन जे पीर जो आ ओ मौजूदन में बेमिसाला ए प्यारा दोस्तों करामतन में बेमिसाला ओ मुझे महबूब जा परवाना ए बचड़ो भी प्रियन जो आ के फायद भी मदीने वाले ताजदार जो वो पीरन जो पीरा मुझे दस्तगीर जा गुलामा पान मिंबर ते बैठा अचानक उन महफिल में को नाग आयो नाग चायो ये अल्लाह बेराम करे इते कुंड पासे में निकल त वेंदे त सही ना करना तो भी नहीं दिया तो न कर दस्तगीर जी ट्रोही जिस अगते को न बता दो तो जाओ ना कुर्बान पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे मकाम का बयान प्या फरमान केड़ो बयान पे वाले अला खबरदार जेके अल्लाह जा दोस्त है न उन्हनि के दुनिया के अंदर कोई खौफ न को गम यो बयान पियो हले हाणे बुधाइन भी था हाणे वरी गुलामन के वरी देखारन भी था दादा करण करे सुभान अल्लाह पढ़ी तर्जुमो करे बुधायो देखारन किया ता महफिल जे अंदर नाग आयो मानू जगह दीदा वया वो नाग हलंदे हलंदे मुझे पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे कदम मुबारक जे वेजो आयो जेके दुश्मन हा चवण लगा इजो दंगे जेके गुलाम हा उहे प्या चवण पीरन जे पीर के नाग तकलीफ न पुजाए जिए जो नाग आयो पांजी मुंडी खड़ी मुझे पीरन जे पीर जे पैर मुबारक ते रखे बयान हले पियो सभिन में सकड़ा तारी थी वई हैरानगी वठी वई हेडो बयान हले पियो नाग अगते वधण शुरू कयो नाग पिनी मुबारक के वकड़ दिनो बयान हले पियो नाग अञा सथर मुबारक तई पहुतो बयान हले पियो पेट मुबारक तई पहुतो बयान हले पियो बयान में को भी खलल न आयो नाग एतरे कदर मुझे पीरन जे पीर जे मुंडी मुबारक में वकड़ दई करे मुंडी परे करे मुझे पीरन जे पीर जे चेहरे जो दीदार करे रहो है मुझा मौला जे को रड़ करे सुभान अल्लाह चवे उनके भी ख्वाब में पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जो दीदार दस्तगीर जा गुलामा जिया नाग दीदार पे कयो मुझे पीरन जे पीर बयान के बंद करे नाग के मुंडिया का वठण फरमायो पान फरमा नाग किए आयो ओ सुना वलियन जा सरदार तुझे दीदार जेड़ा आयो है वो दस्तगीरा ये दीदार जेड़ा नाग भी ना मुझे पीरन जे पीर के अर्ज करे सुना दीदार कयो हाने इजाजत मिले त मां
वापस वना पीरन जे पीर फरमाए दो तकरीर में खलल विदो थई किए न छड़ी दो मां सोना किए छड़ी दो पीरन जे पीर फरमाओ ना अज मां अब्दुल कादिर जीलानी सा वायदो कर जाथे मां पीरन जे पीर जो नालो वींदो दंग न दे शिकार परवारो नागो वायदो तो करे ओ सोना हे शान वणे दिल वारी दस्तगीर जी इश्क में दस्तगीर जो नारो दिल वारो बुधा जा तो असा के भी अल्लाह ताला दस्तगीर जो सच्चो प्यारो दई चले वो नागो तो अर्ज करे पीरन जे पीर फरमाए मुझो नालो इंदो त दंग न दे वो नागो तो तवे सोना तुझो नालो इंदो दंग त न दो पीरन जा पीर तुझे नाले जो को लीको कटंदो मरंदे मरी वे तुम तुझे नाले जो लीको गिरा के मथे करे भेज दस्तगीर जो ओ सुना मरंदे मरी वे तो तुझे लीको कोई कटे तो तुझे नाले जो लीको भी गिरा सके कदम वो जो को दस्तगीर के न थो माने चे अरे नाग लीको न थो ट्रपे तू लीका भी ट्रपी में ना छोड़ा था जावा मुझे दस्तगीर के त नाग भी सुजान गया ओ मुसलमान तो के छा थियो जो मुझे पीरन जे पीर दस्तगीर जो शान सुजाने न सके जो पागे किस्मत के मुझे पीरन जे पीर फरमाया मुझो मुरीद जिथे भी हुंदो सबन का मथाऊ नजर ईंदो ओ शिकार परवारे के हिकड़े दस्तगीर के न मनो त छा थी पियो असा जे मुर्शिद के त जंग जा जानवर भी मनीदा ओ दस्तगीर जा गुलामा मुझे पीर जे पीर फरमायो मुझो मुरीद किथे भी हुजे मुझे मुरीद जो शान मथा हुंदो जे करे हारिया त हारे ना मथे दुकानदारा तो दुकानदारन मामते शर्त इहो आहे उन जो प्यार पांजे मुर्शिद सां सच्चो हुजे नाले जो मुरीद न हुजे पांजे मुर्शिद जे फरमान ते भी हले पांजे मुर्शिद जे अकीदे ते भी हले पंज वक्त नमाज भी पढ़े मुझे महबूब सां भी सच्चो प्यार करे मुझे महबूब जे साहबन सां भी सच्चो प्यार करे अल्लाह जे कामिल वलियन सां सच्चो प्यार करे पीरन जो पीर तो फरमायो गुलाम दामन वठण तू जो कमा बिन जानन में जमानत खणन मा पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जो कमा भले शिकारपुर में ॿिया बि त मौलवी आहिनि से मुफ्ती शफीक अहमद कादरी जे मथां दस्तगीर जी नज़र आहे या न ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो न ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो मुझे पीरन जे पीर फरमाया ओ दुनिया वारा मुझो मुरीद मिस्कीन हुजे मुझे मुरीद जी जुती छिकल हुजे मुझे मुरीद जा कपड़ा फाटल हुजन छिकल जुती के न ॾिसजा उन जे कपड़ा फाटलन के न ॾिसजा बस इया नज़र कजा त इन जे मथा हथ कंहिंजो आहे पीरन जो पीर आला इश्क वारो नारो ॿुधाईंदो त पोइ मां शेर पढ़ंदुसि हाजी दिलावर साईं जी वॾी महिरबानी जेके जेकबाबाद मां ख़ासि यारी में शिरकत करण लाइ अल्लाह ताला सदन जे इश्क में वादारो फरमाए जेकी भी जमात आई आहे विख विख खणी आज दस्तगीर जे सदके सभु ॾिजी कोई खाली न सभु थोड़ी रहमत सां भरे पीरन जो पीर आला पीरन जो पीर आला मुझो दस्तगीरा हर वली के विलायत है
विलायत ॾियण वारो दस्तगीरा। यो अकीदो आहे त भई हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नालो चओ। पीरन जो पीर आला मुंहिंजो दस्तगीरा। जीलानीअ जो दर्द सचिन खां भी सखिया। कदमन जे ठायो थी विलायत पकिया। सद जो जिथे करे थो मुर्शिद उते अचे थो। हे लफ्ज़ पढ़न त पोइ दस्तगीर जो नारो वठ दर तू दस्तगीरी। वठ दर तू दस्तगीरी वलियन जो अमीरा। वलियन जो अमीर आहे दरण करे भेज दस्तगीर जो नारो जो। आवाज़ बता है अल्लाह ताला तुझे रोज़ी में बरकत दी तो वॾी मेहरबानी। पीरन जो पीर आला मेहरबानी। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। अज यारी आहे दस्तगीर जी। ताजे चेहरन मो इया थो लगे महफिल ही हाने शुरू थी। कादरी ॾाढा सुभान अल्लाह चओ। कादरी ॾाढा मोहम्मद इरफान कादरी ॾाढा सुभान अल्लाह चओ। अज यारी आहे दस्तगीर जी। ओ मुझे पीरन जे पीर जी मुर्शिद रोशन ज़मीर जी। अज यारी आहे दस्तगीर जी। ओ दस्तगीर जा गुलामा अज यारी भी दस्तगीर जी आ। अज जिक्र भी पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जो है। ओ महबूब जा गुलामा तने तो अल्लाह वारन जी दामन वरतिया। जो रब करीम फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकूनू मस्सादिक़ीन। ए ईमान वारो रब ईमान वारन सा मुखातिब। ओ ईमान वारो मां अल्लाह जी ज़ात खांड जो मां अल्लाह जी ज़ात खांड जी करे मुझे सज्जन मानन सा वञी गॾु गुज़ारियो। ईमान वारा ई त इन्हनि दरनि ते ईंदा। बेमाननि जे लाइ इहे दर आहिनि ई कोन। ईमान सुभान अल्लाह चओ। मुझे दस्तगीर जा गुलामा कुर्बान वञा पीरन जे पीर जे मक़ाम दा। मुझे पीरन जे पीर जे नज़र जो उहो कमाल आ। हिकड़ी नज़र कंहिंते थी वञे आ त तक़दीर मटे छॾना। सुभान अल्लाह चओ। ॿुधायां त दस्तगीर तक़दीरूं कीअं मटींदो आहे। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह। बगदाद जो शहरा अंदर कमरे जे अंदर ज़ाल मुड़स वेठा आहिनि। घरवारी थी पंहिंजे मुड़स खे चए ओ मुंहिंजा वर 60 साल उम्र जो थी वियो आहे। अञा ताईं को मुर्शिद न वरितो अथई। मां भी मुर्शिद वारी आया। मुझा बच्चा भी मुर्शिद वारा आहिनि। असांजे घर में तूं हिकिड़ो ई बेपीरो आ। मां घर वारी मशवरो थी जा दुनिया में मरे त बेपीरो थी न मर जा। के कामिल जी दामन के वठी मर जा। ये दुनिया भी बेहतर थी वेंदई। कब्र भी बेहतर थी वेंदई। आखिरत भी बेहतर थी वेंदई। छो जो कामिल फरमाइनि था जंहिंजो को मुर्शिद कोने उन जो शैतान मुर्शिद आ। मुंहिंजो रब भी फरमाईंदो व मन युदिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। मां रब जेके गुमराह कंदो आहियां उनके कामिल मुर्शिद
मुर्शिद न दींदो आया मालूम चौदा मुर्शिद चइबो आ राह दसींदड़ खे रब जैसा राज़ी थींदो आ त उनखे कामिल मुर्शिद जी ज़ामन ॾेई छॾींदो आहे मुंहिंजा मौला जो रड़ करे सुभान अल्लाह तबे उनखे दस्तगीर जी सॼी ज़ामन नसीब फरमाए तनखे मथे करे सुभान अल्लाह चओ घरवारी थी चवे ओवर 7 साल उम्र जो थी वियो आ को मुर्शिद न कयो थई मशवरो थी ॾियां पुछाई थी दे ख़बर एतिरो हयाती ते बरवसो अथई रात जो सुम्हंदे अलाए सुबुह उथे अलाए न एतिरो बि हयाती ते बरवसो कोन्हे एतिरी उम्र फज़ूल छो गुज़ारियई के कामिल जी दामन त वठे हा चवण लॻो ज़िंदगी इन में गुज़ारी जेको भी कामिल पियो मिले ॾिसां पियो में हीअ खामी आ उम्र गुज़री वई उतवे थी के पीर जे दामन में वञ तोसां रुठल रब परची पवंदो छो जो हूअं ॿियो कंहिंजो असर गाल जो न थे इते त असर ने घरवारी जो ज़रूर थी जो सुभान अल्लाह में फर्क अची गयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाहर त मुर्स शी आसे अंदर वने त खबर पवे न सुभान अल्लाह सच ता चओ शिकारपुर वाली दी ॻाल्हि नथो कयां ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ असांजा रब मुर्शिद फरमाईंदा अबा जो 2 साल जो वरत जो जन्नत में घर बेजो तो ये की पाण प्रमा बाबू सा हिते ही हिसाब किताब मलाइका छा वठंदा अब दस्तगीर जे मुरीदन जो बचाए पर ॿियनि जी गारंटी कान्हेगा तो दस्तगीर फरमायो त मां जेको मुंहिंजो मुरीद आहे हुन जे इज़त जो ज़ामिन मां दस्तगीर ओ मुंहिंजे दस्तगीर जा गुलाम मुझे पीरन जे पीर फरमायो जेको मां दस्तगीर जो गुस्ताखा मां अली जे बच्चे जो गुस्ताखा उन जी ज़ाहिर बातिन इज्जत महफूज न हुंदी लफ्ज़ वन दस्तगीर जो नारो मुझो मुर्शिद दस्तगीर तो फरमाए मां वलियन जो सरदार आया हसनी हुसैनी आया जेको मूसा दिल्ली प्यार तो करे जे इज्जत जो ज़ामिन मां पीरन जो पीर दिलबर दस्तगीर आया जी जो हेड मास्टर यानी दर्श ॾिनस सुभान अल्लाह तव्हां भी घर में वञो तो बकारा करे न वेंदा कयो आजी तबियत ही बाराणी करे वेंदा कयो जे मुजा दिल पर नबी जने घर मुबारक में वेंदा हा एकड़े दी हजरत अम्मा आशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा तनूर में मानी पयणे मुझे दिल पर नबी फरमाओ आशा एकड़ो पेड़ो मुखे दे त मां भी एकड़ी मानी हणा मुझे दिल पर नबी जे हाथ में पेड़ो दिनो मुझे दिल पर नबी मानी है तंदूर में मानी है ता भी घर में करे एकड़ी मानी है या खबर तो एकड़ो दफो जे कर पचाई दे त ड्यूटी पक्की थी वेंदी बाबू रसूल अम्बानी यानी जे बाहर जो वया कुछ घड़न का बाद में मोती आया हजरत अम्मा आशा सिद्दीका तंदूर जे मथा बीठिया प्रिय फरमाया ओ आशा चाहे ओ प्री जे पेड़े के अमा हथ लाथो आ उनके बाए त असर ही नथी करे पई ओ मुझे महबूब जा गुलाम यो मुझे दिल पर नबी जो मकाम ओ मुझे प्रिय जा परवाना कुर्बान ना अर्ज पियो कया मुझे महबूब जा परवाना घर वारी जीअं जो उनके दर्श ॾिनो दिल ते असर थियो
जॾहिं पंहिंजे कमरे जे अंदर वयो वुज़ू करे मुसलो विछाए बरकातूं नफ़िल पढ़ी करे रात जो 2:30 बजा जो टाइम दुआ तो घुरे मौला मां हींअर ई घर खां ॿाहिरि थो निकिरां जंहिं ते नज़र पहिरियों पई उहो मुंहिंजो मुर्शिद मुर्शिदन वारा आयो बेपीरा कोन्हे ॻाल्हायो जेको मुर्शिदन वारा आयो तनके मथे करे भेजी दस्तगीर जा नौकर गुलाम वेठा आयो मथे करे भेजी दस्तगीर ओ दस्तगीर जा गुलाम रात जो 2:30 बजे मुझे रब सां वाइदो करे जे मुंहिंजा मौला जे ते पहिरियों नज़र पई उहो मुंहिंजो मुर्शिद जीअं जो घर जे तरह का रात जो 2:30 बजे निकतो 2:30 बजे के बुजुर्ग त रोड ते कोन घुमंदा हो ये टक टक वारा चोर फोर 2:30 बजे जो रात जो पांजे गलीअ में निकतो छा दिसे त सामो चोर पियो जे चोर पेरी नजर चोर ते पईया हे त वाइदो करे आयो जेको पहिरियों मिलियो उहो मुंहिंजो मुर्शिद जियां जो उन जे करीब अचण जी कोशिश करे वो चोर त अॻ में ई रहे पियो वादा बि जा जियां जो 2 विखूं खणे थो 5 पियो खणे जो पहजी वियो अलाए छा भागे पहजी वियो अलाए छा जियां जो 2 विखूं खणे वो 5 पियो खणे हे तकड़ो थियो त हुन टुक भरी हिन बि टुक भरी हेको तकड़ो भजण में पातो वञी जंगुन में भाकुर है तो रड़ियूं तो करे अला चाहे दा मान के छो मुखे वरतो थई सही तू मुंहिंजो मुर्शिद मां तुंहिंजो मुरीद आहियां यार चरियो थियो छा मां पाण बेपीरो आहियां माई को मुर्शिद न कयो आ त मां तुंहिंजो मुर्शिद कीअं थींदुमि न सही न मुंहिंजो मुर्शिद तूं आ मेहरबानी कर मूंखे पंहिंजे मुरीदीअ में शामिल कर दिल में जन कहे के ख़बर ई कोन्हे त मां केरु आहियां दस्तगीर जा गुलाम मुझे पीरन जे पीर जे यारीअ में अचण वारा जियां जो उन जे पेरन में मुंहिंजो मुर्शिद मां तुंहिंजो मुरीद आहियां उन चयो यार तोखे ख़बर कोन्हे मां हिन इलाइक़े जो वॾे में वॾो डाकू आहियां वॾो चोर आहियां हिन यारे न सही न इहा तुंहिंजी आजरी आहे एड़ो तमाम मुर्शिद दिठो ही कोने जेको मुर्शिद मिलंदो आ त पांजी तारीफ कराइंदो आ पर हे उहो मुर्शिद कदे पांजू ओ पांजो आजिज़ियूं बयान करे एड़ो मुर्शिद त दिठो ही कोने हुआ दामन छड्या हाणे त मूरों कोन चरींदो मूंखे पांजे दर जो जल्दी मुरीद बना यार हिन में सुठो वड़जी वियो हिकिड़ो दा हणा जरा तू मुंहिंजो मुरीद हा मां तुंहिंजो मुर्शिद अब मुर्शिद जो चवण त वठबो हा हाणे मां तुंहिंजो मुर्शिद तोखे हुकुम थो कयां मूंखे छॾ त मां वञा ईअं कॾहिं बि न थींदो मुंडी लही वञे त लही वञे जेसिताईं मुरीद न कंदे त न छॾींदो यार तोखे समझाया कियां भल हलऊं था गॾिया कि घर मां चोरी करे सामान तोखे अखियुनि सां ॾेखारिया त मां चोर आहियां पोइ बि एतबार न कई त पोइ तोखे खणी पंहिंजे दर जो मुरीद कंदुसि जीअं जो ॾाढा तो सुभान अल्लाह जाओ ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जाओ इन गाल ते राज़ी थी यार कजा था लो उन सां गॾजी पियो उनखे चई यार हाणे
हिकड़ी मेहरबानी कर तुसा मां वाइदो तो कया रब के हाज़िर